पाकिस्तान जे मथां हमिलो, पंजगूर ते हमिलो, उन खां पोइ पाकिस्तान जवाबी हमिलो कयो आहे ईरान जे मथां मर्गबर्ग सरमचार ऑपरेशन जे नाले ते, ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके ठिकाणा आहिनि उनखे तबाह कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त जिन ठिकाणनि थाकनि ते हमिलो कयो वियो आहे उहे BLA ऐं BLF जे इस्तेमालु हेठि हुआ, जिन जो तमामु वॾो जानी नुक़सानु थियो आहे। असीं पाकिस्तान ईरान तालुकात ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन जेकी ख़िते जी सूरताल कहिड़े तरफ़ वञी रही आहे, ईरान पाक तालुकात ख़राबु थियण सां दुनिया जे आलमी सतह ते उन जा असरात कहिड़ा पइजी सघनि था। हिन वक़्तु मौजूदा वक़्त में हिकु ई वक़्तु ईरान तरफ़ां इराक़, शाम ऐं पाकिस्तान मथां हमला, ॿिए तरफ़ फ़लस्तीन ऐं इसराइल जी हीअ सूरताल, इन समूरी सूरताल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेकी सूरताल आहे कहिड़े तरफ़ वेंदी। पाक तालुकात, ईरान तालुकात वेझड़ में हींअर तिजारती तालुकात भाउ मुख़्तलिफ़ वफ़द बि हिक ॿिए जा अची रहिया हुआ। इन अहम सूरताल ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे जमील अहमद ख़ान साहब, अॻूणा सफ़ारतकार आहिनि, तज़िये निगार आहिनि। इंटरनेशनल हिन सूरताल खे हू बख़ूबी बहितर नमूने दुनिया खे ॾिसनि पिया ऐं सम्झनि था। उन सां गॾोगॾु सैयद हसन हबीब साहब असांखे जॉइन कयो आहे, पाण अॻूणा सफ़ारतकार आहिनि, तज़िये निगार आहिनि, इंटरनेशनल हिन सूरताल ते तमामु घणी ॼाण रखनि था। इनाम शेख साहब बि असांखे जॉइन कयो आहे, नाले वारा अदीब आहिनि, राइटर आहिनि, दानिश्वर आहिनि, इंटरनेशनल रिलेशन में पाण प्रोफेसर बि रहिया ऐं तमामु घणो हिन सूरताल ते ॼाण रखनि था। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जमील साहब तव्हां खां त कजे त हीअ ईरान पाकिस्तान जी हीअ सूरताल, पाकिस्तान जवाबी हमिलो बि करे चुको आहे, जवाबु ॾेई चुको आहे, कहिड़े तरफ़ वेंदे पिया ॾिसो हिन सूरताल खे? जमील साहब जो राब्तो डिस्कनेक्ट थी वियो आहे, जीअं ई राब्तो बहाल थिए त असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हसन हबीब साहब, मैं आपकी तरफ आना चाह रहा हूँ, कैसे आप देखते हैं इस सूरताल को? पाकिस्तान ने जवाबी हमला भी कर दिया है, अब खिते की सूरताल किस तरफ जाते हुए आप देख रहे हैं? बहुत शुक्रिया। देखिए, इस वक्त हम बहुत ही संगीन सूरत हाल की तरफ बढ़ रहे हैं। अगर पाकिस्तान जवाब ना देता तो सब लोग हमारी कमज़ोरी समझते, और जवाब देने की सूरत में अब हम एक अजीब तरह से मशरिक़ वस्ता की यानी मिडल ईस्ट की जंग की तरफ जा रहे हैं। अगर दुआ यही है कि दोनों जो हैं मुल्क थोड़ा सा रेस्ट्रेंट का मुजाहरा करें, लेकिन जो पाकिस्तान पे हमला हुआ था ये समझ में नहीं आ रहा था। हमारे बहुत सारे चैनल हैं ईरान पाकिस्तान के दरमियान, जिसमें डिप्लोमेटिक चैनल्स भी हैं, प्राइवेट चैनल्स भी हैं, थिंक टैंक्स हैं, और हमारे राब्ते ईरान के साथ बहुत मुस्तहकम हैं और कदीमी भी हैं। तो इस सूरत हाल में ये कोई एक अजीब व गरीब सी बात हुई कि ईरानियों ने हमला कर दिया, जो भी उनका टारगेट था। देखिए, ठीक है, दोनों मुल्क ईरान और पाकिस्तान दहशत गर्दी का शिकार हैं, और उसमें ये समझना कि उनका टारगेट गलत था या हमारा टारगेट गलत था, तो ये बहुत लंबी बहस है। लेकिन जो उन्होंने हमला किया तो उसमें पाकिस्तान की फिजाई सरहदों की खुल्लम खुल्ला जो है वो पामाल किया गया उसको, और ये जो अनप्रोवोक था, अगर वो उस जगह पे कोई बड़ी ऑर्गेनाइजेशन थी, जैसे उनका रिसेंट प्रॉब्लम किरमान में हुआ था, जिसमें कुछ 300 आदमी शहीद हुए थे ईरानी, जब कासिम सुलेमानी के रोज़े शहादत पे फंक्शन हो रहा था। तो वो हमला तो IS ने किया था, जो कि पाकिस्तान में जिसका वजूद नहीं है। तो ईरानियों को ये जो वायलेंट रिएक्शन था, ये अभी तक हम लोगों की समझ में नहीं आया। इसकी हम लोगों ने बड़ी मजम्मत भी की। अच्छा, ईरानियों ने उसके बाद ये कहा कि शायद उन्होंने फौरन वजीर खारजा से राब्ता करके उनको बताया था। तो वजीर खारजा तो युगांडा में है, और उनको गालबन राब्ता कब हुआ, हमला होने के बाद किया, जो भी उन्होंने किया था। तो ईरान ने ये एक्सप्लेनेशन आने के बजाय ईरानियों ने जाहिर ऐसा किया कि जैसे उन्होंने हमें बता दिया था। सिर्फ बताना काफ़ी नहीं है, हमले से पहले अगर वो हमें सबूत देते और पाकिस्तानी फौज कोई एक्शन न लेती है, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान उनकी दरख्वास्त पे गौर नहीं करती, तो समझ में आता है। लेकिन ये कि ये जिस तरह से उन्होंने हमला किया, तो एक बहुत ज़रूरी हो गया था कि पाकिस्तान एक ऐसा पॉस्चर ले
جس سے یہ ثابت ہو کہ ہم ایک ساورن قوم ہے اور ہم اپنے جو سرحدوں میں اگر کچھ ہوتا ہے تو اس کا جواب دے سکتے ہیں. کیونکہ اگر یہ ہم نہیں کرتے تو کل کو افغانستان سے، انڈیا سے، کسی بھی طرف سے کچھ ہو تو لوگ یہ ازیوم کر لیتے کہ پاکستانی جواب نہیں دیتے. لیکن یہ جو واقعہ ہے یہ بہت سیریس ہے، اور اس سے دونوں ملکوں میں ایک عجیب و غریب طرح کی روایت قائم ہو گئی ہے. اس سے پہلے دیکھیں ہم نے ریسٹرین کا مظاہرہ کیا تھا جب کلبھوشن یادو ایران سے آ کے پاکستان میں انٹرفیئر کرتا تھا اور پکڑا گیا تھا. اس وقت تو پاکستان نے کوئی فضائی حملہ نہیں کیا، نہ کوئی اتنا زیادہ شور مچایا، بتایا، پروٹیسٹ ضرور کیا. لیکن تو یہ جو ایرانیوں کا حملہ تھا یہ سمجھ میں نہیں آتا ہے. اور بھی تھوڑے دن میں دیکھیے کس طرح سے یہ ایوالو کرتا ہے. وہ اس کی اپالوجی دیتے ہیں، کمپنسیشن دیتے ہیں، کیا کرتے ہیں. لیکن یہ ایک بہت غلط واقعہ ہے اور دونوں ملکوں کے لیے بہت خراب ہے. دونوں ملک ایک دوسرے قریب آ رہے تھے، اور آپ یقین مانیں کہ پاکستان ایران کا ایک بہت بڑا سپورٹر ہے. ان کو ہم اکنامکلی اور فزیکلی ہر جگہ سپورٹ کرتے ہیں. ان کی طرف سے اس کی ہمیں امید نہیں تھی. ہم نے کم از کم اپنے ایرانی بارڈر کو کبھی انسیکیور فیل نہیں کیا تھا. میں نے ایران میں بھی سرو کیا، بلکہ میں 2-3 مہینہ پہلے بھی ایک ڈیلیگیشن کو لے کے گیا تھا ایران. تو ہمارے ایران کے ساتھ ہر لیول پہ پولیٹیکل اور تعلقات ہیں، اور یہ ایکشن ایران کا بہت جتنی بھی مذمت کی جائے وہ کم ہے کہ کس طرح سے ایران نے یہ پرووک کیا ہے پاکستان کو. اب پاکستان نے جواب دیا. اب دیکھیے کوشش تو یہ ہے کہ اس معاملے کو آگے نہ بڑھایا جائے، لیکن یہ خطرے کی گھنٹی ہے اور اس پہ کسی وقت بھی کوئی پرابلم ہو سکتا ہے. بالکل حسن حبیب صاحب آپ بالکل ٹھیک کہہ رہے ہیں. इनाम शेख साहब हिन वक़्तु ही जेको हमिलो थियो आहे कीअं था ॾिसो त छा ईरान खे हिन वक़्तु हिन हमले जी ज़रूरत छो महसूसु थी? पाकिस्तान जे मथां हमिलो, इराक जे मथां हमिलो, शाम जे मथां हमिलो, हू कहिड़ो पैगाम थो ॾियणु चाहे? तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त इनखे असलम ॾिसणु खपे थोरो रीजनल ऐं इंटरनेशनल तनाज़ुर में, जी, ऐं थोरो बायोलेटरल जेके ॿितरफ़ा तालुकात आहिनि ॿिन्ही मुल्कनि जा उन जे हिसाब सां ॾिसणु खपे. हाणे इंटरनेशनली ईरान खे इहो जेके मुबसरनि जो ख़्यालु आहे त ईरान खे इहो इम्प्रेशन आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जेके आहिनि से अमेरिकन सां गॾिजी ऐं पंहिंजी जेके मुफ़ाद आहिनि अमेरिकन मुफ़ाद उन्हनि या उन्हनि पॉलिसीज़ खे अॻिते वधाइण जी कोशिशि थो करे. हिकिड़ी इहा हुई ईराननि वटि कुझु मुबसरनि जो ख़्यालु आहे त फीलिंग इहा आहे. ॿियो मसइलो इहो आहे त रीजनल जेका पॉलिटिक्स हली रही आहे, जेके कंटिन्यूटी में इराक ऐं शाम में या साॻिया मिज़ाइल फायर करे वरी पाकिस्तान ॾे कया विया त होॾे वार्निंग ई ऐं हेॾे थोरो हिकिड़ो धमकी सम्झो असांजे पासे धमकी, होॾे हिकिड़ो वार्निंग ई त हिते असांजो जेको एरिया ऑफ इन्फ्लुएंस आहे सीरिया ऐं इराक, उते जेकॾहिं ॿी कंहिं धुर इंटरफियरेंस कई त असां हुनखे जेको आहे सो बर्दाश्त न कंदासीं. उन खां पोइ ॿियो जेको आम फैक्टर आहे उहो फ़र्क़े बाज़ीअ वारो बि आहे, मसलक वारो बि आहे. मिसाल तौर ते तव्हां ॾिसो त जेके इहे बलोच सिस्तान या ईरानी बलोचिस्तान जा जेके बलोच आहिनि, पाकिस्तानी बलोच, इहे हिक ॿिए जे वेझो त हुए आहिनि नस्ली तौर ते, पर इहे ॿई सुन्नी आहिनि, जॾहिं त बाक़ी ईरान जो वॾो जेको हिसो आहे उहो शिया आहे. ऐं इहे ईरान शिया इस्लाम जी जेका तोजी आहे उन जे सिलसिले में दुनिया में सभिनी खां अॻियां आहे. त इहो बि हिकिड़ो कारण आहे. तव्हां इनखे जेकॾहिं पसे मंज़र में वेंदो त यादि हूंदो हिकिड़ी जिंदलाल नाले तंज़ीम हुई, उन तंज़ीम जेको जा माण्हू ईरान में कारवायूं करे भॼी भॼी पाकिस्तान जे बलूचिस्तान में लिकंदा हुआ, ऐं पोइ जिंदला काफ़ी ईरानी जेके रिपब्लिकन इस्लामिक गार्ड्स आहे, जॾहिं आर्मी जा जेके ट्रूप्स आहे उन्हनि खे नुक़सानु पहुचायो, जेका सिविल एडमिनिस्ट्रेशन हुई उनजे माण्हुनि खे नुक़सानु पहुचायो, जेके सरहदी गार्ड्स आहे उन्हनि ते हमला कया, जंहिंजे जवाब में ईराननि उन जिंदला जे काफ़ी लीडरनि खे
16 ॼणनि खे हिकिड़ो दफ़ो ऐं 5-7 दफ़ा ॿिया न सिर्फ़ु उन्हनि खे फायूं ॾिनियूं ऐं उन्हनि जे एक्टिविस्ट खे जेको आहे हार्ड परसूट कयो, उन्हनि खे थोरो टफ टाइम ॾिनो ऐं उन्हनि खे काफ़ी हिकिड़ो काफ़ी दबाव में आंदो। नतीजे में आस्ते आस्ते जिंदुल्ला जेका आहे सा उहा माठी थी वई ऐं पर इहो जेको सॼो हुयो मसइलो उहो ख़तमु कोन थियो ऐं जैशुल अदल जीअं तव्हां जे साम्हूं आहे जंहिंजे ख़िलाफ़ ईरान कारवाई कई आहे, उन पंहिंजे ऑपरेशन खे अञा वधायो ऐं उन्हनि पंहिंजो कारवायूं जारी रखियूं ऐं तक़रीबन 25 सालनि खां इहो प्रॉब्लम आहे, पहिरियों जिंदुल्ला जे तरफ़ खां, हाणे जैशुल अदल जे तरफ़ खां, ऐं उन्हनि खे वरी सपोर्ट थोरी कुर्दिश ईरान में जेके कुर्दिश सेपरेटिस्ट आहिनि उन्हनि जी बि आहे, छाकाणि जो नस्ली तौर ते कुर्द ऐं बलोच हिक ॿिए जे तमामु घणो वेझा आहिनि। त हिकिड़ो ॿियो तनाज़ुर इहो आहे ऐं टियों तनाज़ुर इहो आहे त जेको पाकिस्तान ऐं ईरान जे विच में हिकिड़े काफ़ी वक़्त खां इन ते थोरी हिकिड़ी गर्मी सर्दी थी आहे। गैस जेका पाकिस्तान जे सां ईरान मुआदो कयो हो ऐं उहा पाइप लाइन पाकिस्तान जी सरहद ताईं विछाए आया आहिनि, हाणे फर्दर पाकिस्तान उन ते काफ़ी सालनि खां इनिशिएट करण जे लाइ इनिशिएटिव वठण जे लाइ तयारु कोन्हे। उन ते पंहिंजा इंटरनल प्रॉब्लम्स बि आहिनि, कुझु एक्सटर्नल प्रेशर्स बि हूंदा, त इहा बि जेका आहे सा शइ ईरान खे अनवाय कंदी थी अचे। ऐं मां सम्झां थो त हिकिड़ो फैक्टर तव्हांखे ख़बर आहे त डिप्लोमेसी में या डिप्लोमेटिक जेका वार आहे उन में हिकिड़ी फीलर्स ॾिबा आहिनि, हिकिड़ा जेस्चर्स ॾिबा आहिनि जंहिं मां महसूसु करे सघिबो आहे त पंहिंजे डिस्प्लेजर या प्लेजर जो इज़हार करे सघिबो आहे। त इहो बि हिकिड़ो आहे त जेको तव्हां सां पाकिस्तान ऐं ईरान ऐं पंहिंजे गैस पाइप लाइन जे हवाले सां हिक ॿिए सां कमिटमेंट्स कयूं, उन्हनि जो अणपूरा बि ईरान खे थोरो अनवाय करे थो। त इहे 3 वॾा फैक्टर मूंखे नज़र अचनि था ऐं बाक़ी त तव्हां ख़बर है वॉलेटाइल सूरत हाल आहे। ॿई मुल्क हालांकि ॿिन्ही मुल्कनि खे सोचणु खपे त ॿिन्ही मुल्कनि जे सरहदूं मग़रबी तोड़े मशरक़ी गैर महफ़ूज़ आहिनि। ईरान जा अफ़गानिस्तान सां तालुकात ठीकु न आहिनि, ईरान जा सऊदी अरब सां तालुकात ठीकु न आहिनि, ईरान लिबनान ऐं ॿियनि इहे सॼो क्राइसिस तव्हांजे साम्हूं आहिनि मिडल ईस्ट जा, ऐं वरी पाकिस्तान जी तरफ़ नओं मुहाज़तो कोन्हे। त पाकिस्तान खे बि मुंहिंजो ख़्याल आहे वधीक रेस्टोरेंट जो मुज़ाहिरो करणु खपे, डिप्लोमेटिक कोर ते वधीक वञणु खपे, डिप्लोमेटिक प्लेटफॉर्म ते वधीक वञणु खपे, छाकाणि जो पाकिस्तान जा बि जेके सरहदूं आहिनि ईस्टर्न हुजे या वेस्टर्न हुजे, उन्हनि ॿिन्ही ते प्रॉब्लम्स आहिनि। त इन सिलसिले में ॿिन्ही मुल्कनि खे थोरो इहे पंहिंजी सरहदुनि जे हवाले सां बि थोरो गौर करणु। बिल्कुलु जमील साहब, कीअं था हिन सूरत हाल खे ॾिसो? अमेरिका जो बयान बि साम्हूं आयो आहे ईरान जे हवाले सां त दहशतगर्दीअ जो हिन ख़िते जो वॾे में वॾो स्पॉन्सर ईरान आहे। हिन वक़्तु कहिड़ी ज़रूरत महसूसु थी ईरान खे त पाकिस्तान जे मथां हमिलो थिजे? आलमी सूरत हाल कहिड़े तरफ़ वेंदे ॾिसो था? आलमी सूरत हाल त ज़ाहिर आहे इहा गंभीर आहे ऐं उनखे उन में वधीक जेको आहे कॉम्प्लिकेशन अचणा आहिनि हुन में, ऐं उहे अचणु शुरू बि थी विया आहिनि। रहियो सवाल तव्हांजो बुनियादी जेको तव्हां सवाल पुछियो आहे मूंखां त ईरान खे कहिड़ी ज़रूरत आई पेश त उहो हमिलो करे हिन मामले में, ऐं इंटरनेशनल कानून जी बि ख़िलाफ़ वर्जी करे आर्टिकल 1 आहे अक़वाम मुतहिदा जो चार्टर, उन में क्लियर ॾिनल आहे त कंहिं बि मुल्क जी टेरिटोरियल एंड सॉवरनिटी खे, टेरिटोरियल इंटीग्रिटी एंड सॉवरनिटी खे तव्हां वायलेट नथा करे सघो। ईरान उन करे वरितो, हालांकि असांजा चैनल मौजूदु हुया हिन में, असांजी सफ़ारती चैनल बि मौजूदु हुया, असांजा जेके जॉइंट पेट्रोलिंग वारा जो मसइलो मामिलो जेको उहो बि हले पियो, पर उन खां बावजूदु ईरान छा पियो सोचे या छा सोचंदो हूंदो त ज़ाहिर आहे ईरान खे खुदको आहे त वेस्ट अमेरिका इज़राइल इहे सभु मिली उनखे सौगो था कनि, ऐं इन जे करे उन सोचियो हूंदो त इहे जेके जंहिं ते इल्ज़ाम था हणनि जैशुल अदल, त उन्हनि खे शायदि लॉन्च करण में ॿियनि धुरनि जो हथु आहे। इहो मुंहिंजो पंहिंजो तर्जीह आहे, इन जा इशारा बि आहिनि, कुझु लिटरेचर असांखे मिले थो पियो जंहिंमें, त उन जे करे ईरान इहो बि सोचियो हूंदो ज़ाहिर आहे
पंहिंजे तरफ़ां उन्हनि पंहिंजी सोच वीचार कई हूंदी ऐं जेकी रिपोर्ट अचे थी पई त टॉप जेका लीडरशिप आहे उन हिन जी 3 हमलनि जी इजाज़त ॾिनी, हिकिड़ी सीरिया में, हिकिड़ी इराक में, टी जेका आहे पाकिस्तान में। त उन जो मतिलबु इहो थियो त उन्हनि काफ़ी ईअं न आहे त फ़क़ति मिलिट्री डिसीजन थियो हूंदो या कंहिं हिकिड़ी इंस्टीट्यूशन जो डिसीजन थियो हूंदो, इहो मुल्क जो डिसीजन आहे। त इन जो मतिलबु इहो थियो की त उन्हनि खे को खुटको हुयो त हूअं त पहिरियां बि असां डोसियर चेंज कंदा रहिया आहियूं, असां उन्हनि खे BLA जो डोसियर ॾींदा रहिया आहियूं, उहे असांखे इन्हनि जा डोसियर ॾींदा रहिया आहिनि। हिक ॿिए खे ॿिन्हिनि खे शायदि भरोसे जो जेको आहे फुक़दान हो, भरोसो हिक ॿिए ते न हो, त उनजे करे उन्हनि इहो क़दम खयो। हाणे पाकिस्तान अहिड़े कुंड में अची अहिड़े हिसाब सां उनखे धिको ॾियो वियो त पाकिस्तान वटि को ॿियो को रस्तो न हो। ॿ ॾिहाड़ा पाकिस्तान पूरो इंतज़ारु कयो, उन डिप्लोमेटिकली सख़्त लफ़्ज़नि में चई छॾियो त हिन जा सीरियस कॉन्सिक्वेंस थी था सघनि। इन विच में जेको डिप्लोमेटिक मूव करे वठी आहे ईरान, चई छॾे हा बाबा असां इन्वेस्टिगेट कंदासीं इहो जेको सिलसिलो थियो आहे, या असांखे को ग़लतफ़हमी कंहिंखे थी आहे, असांजे कंहिं इदारे खे कुझु अहिड़ो को सिलसिलो पंहिंजो जंहिंखे चवंदा आहिनि फेस सेविंग वारो को सिलसिलो करे वठे हा त पाकिस्तान त ॿ ॾियारा ॾिना त शायदि को अहिड़ो सिलसिलो थियो, पर न थियो। हाणे जे पाकिस्तान इहो एक्शन न करे हा, हालांकि असांजी त तमन्ना इहा हुई त अहिड़ो एक्शन न थिए, छो जे इन में इहे ॿई मुल्क असां वटि हाणे कसर कहिड़ी रहिजी वई आहे। अफ़गान असां सां नथो ठहे, इंडिया असांजो दुश्मन आहे, ईरान खे बि दुश्मन ठाहे वठंदासीं त केॾा वेंदासीं असां। त बहरहाल हाणे जंहिं नतीजे में जंहिं मंज़रनामे ते असां अची विया आहियूं इहो त थियो। हाणे छा खपे, अॻिते करणु छा खपे? अॻिते जीअं त चाइना असांखे चवे थो पियो, ऐं चाइना जो ॿिन्हिनि में इंट्रस्ट आहे, ॿिन्हिनि मुल्कनि में इंट्रस्ट आहे, ईरान में बि ऐं पाकिस्तान में बि। ईरान में बि स्ट्रेटेजिक इंट्रस्ट बि आहे ऐं इकोनॉमिक इंट्रस्ट बि आहे, पाकिस्तान में बि स्ट्रेटेजिक ऐं इकोनॉमिक इंट्रस्ट आहे। ईरान खां तक़रीबन 250 माइल रोड रेलवे ट्रैक ठाहे छॾियो आहे चाइना, ऐं 2000 जेको किलोमीटर जो रेलवे ट्रैक ठाहे इनखे ईरान, चाइना, टर्की ऐं अफ़गानिस्तान खे जोड़े थो पियो। ऐं हाणे ई ट्रेन हलणु शुरू थी पई आहे 250 किलोमीटर में, जेके रोज़नक खां वठी राति ताईं ट्रेन हलणु अची पई। त उन्हनि जो वॾो इंट्रस्ट आहे इन ख़िते में, त हू ॿिन्हिनि धुरनि खे बैकडोर डिप्लोमेसी थी वई आहे, हाणे ओपन डिप्लोमेसी जे तहत चाहींदा त इन खां अॻिते ॻाल्हि न थिए। पाकिस्तान खे पंहिंजी वक़ार ऐं पंहिंजी इज़त खे बरक़रार रखण लाइ, छो जे पुलवामा में बि थियो त पाकिस्तान खे मजबूरन उहो जवाबु ॾियणो पियो, हालांकि असांखे अमेरिका चवे पियो त बाबा हिनखे किथे फैलिजे न मामिलो, पर असांखे जवाबु ॾियणो पियो। इन हिसाब सां जेॾीमहिल जनरल सुलेमानी खे हिट कयो हो, मारियो हो अमेरिका, त ईरान चयो त असां बिल्कुलु प्लान वठंदासीं, ऐं ईरानियन अमेरिकन बेस खे बाक़ाइदा को 15-20 मिज़ाइल हया ऐं अमेरिका उनजो जवाबु न ॾिनो। मां बि इहो ई सम्झां थो पियो त हीउ जेको असां एक्शन खयो आहे उन में ईरान लाइ मॉरल ग्राउंड एतिरो न हूंदो, ऐं ख़ासि तौर ते चाइना हाणे विच में जे अचे थो पवे थो पियो, त उन खां बाद ईरान इन जी रिटेलिएशन माना मिलिट्री रिटेलिएशन करण में 10 दफ़ा सोचींदो। तंहिंजो मतिलबु इहो थियो त असांजा वेस्टर्न जेके ताक़त आहिनि उहे त ख़ुशि न थींदा, उहे त चाहिनि पिया त असां कंहिं लिहाज़ सां ठकाठुकी जारी थी वञे ऐं ईरान खे इन साइड खां बि धकु लॻे। साम्हूं हू पाण बीठा आहिनि, 20 सालनि खां कोशिशि कनि था पिया त ईरान खे कंहिं लिहाज़ सां न्यूट्रलाइज़ कनि, ऐं उन जा खोड़ सारा सबब आहिनि। ट्रंप बि चई चुको आहे त ईरान नंबर 1 दहशतगर्द आहे, हीअ बि चवनि था बाइडन वारा बि त ईरान नंबर 1 दहशतगर्द आहे, गल्फ कंट्री वारा उन्हनि जो साथ था ॾियनि। त ईरान बिल्कुलु आइसोलेट थियल आहे, पर ईरान आइसोलेट थी बि जेको आहे सर्वाइव करे थो सघे। पाकिस्तान जहिड़ा मुल्क जंहिं वटि न तेल आहे न को होमोजीनियस सोसाइटी आहे, उन लाइ थोरो ॾुखियो थी पवंदो। हाणे ईंदड़ वक़्तनि में मां अलाह करे त मां बिल्कुलु ग़लति साबित थियां, मुंहिंजो तजियो ऐं अंदाज़ो अलाह करे त मां बिल्कुलु ग़लति साबित थियां, पर ईरान सां जे ठा न थियो त असांखे अंदरूनी तौर ते बि ईरान जा जेके ग्रुप पाकिस्तान में आहिनि, ऐं पाकिस्तान में खोड़ सारा ग्रुप आहिनि ऐं खोड़ सारा माण्हू जेके ईरान जी आइडियालॉजी खे वठी अॻिते वधंदा आहिनि, ऐं हिन में को हर्ज बि न आहे, हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो आहे हर ग्रुप जो, त उहे बि असांजा मुहिब वतन पाकिस्तानी आहिनि। पर 25-30 साल पहिरियों तव्हांखे यादि हूंदो डिफेंस में रॉकेटनि सां हमिलो ऐं ग्रेनेडनि सां हमिलो इहे ई ग्रुप कराईंदा हुआ, ऐं पोइ गिलगित बल्तिस्तान में बि जेको पोइ इंडियन में थींदो आयो आहे। त हीउ सिलसिलो जेको प्रॉक्सी जंहिंखे चवंदा आहियूं,
इहो प्रॉक्सी वारो सिलसिलो ख़ुदा न ख़ास्ता वधी पवंदो जीअं असां इन मामले खे हाणे इन बाहि खे न विसायोसीं त ही बाहि जेका मिडल ईस्ट वारी आहे उहा बाहि असां पंहिंजे घर में वठी ईंदासीं, जेको तमामु हिकिड़ो नुक़सानदेह ॻाल्हि थींदी इन पाकिस्तान जे अवाम लाइ, ऐं ख़ासि तौर ते बलूचिस्तान ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वधीक इन ते असरु पवंदो। जी बिल्कुल ठीक पे चो। हसन हबीब साहब, आप भी बात सुन रहे हैं जमील अहमद खान साहब जी, की। जी, तो जी। क्या ईरान का शुरुआती तौर पर हमला हो जाता है और पाकिस्तान ने जवाबी हमला भी कर दिया है, तो अब जो खिते की सूरत हाल हम देख रहे हैं, क्या आप समझते हैं कि ये आउट ऑफ कंट्रोल हो सकती है? जी बिल्कुल, मैं आपको याद होगा मैंने भी शुरू में कहा था कि ये एक मिडिल ईस्ट की जंग है, और जमील साहब ने बिल्कुल सही उसकी तस्वीर खींची कि ये मिडिल ईस्ट की एक जंग है, और अगर इस वक्त पे हमने और ईरान दोनों ने रिस्ट्रेंट का मुजाहरा नहीं किया तो हम एक मिडिल ईस्ट की जंग में इन्वॉल्व हो जाएंगे, जिसमें ईरान के लिए और पाकिस्तान दोनों के लिए मुश्किलात का सामना होगा, बल्कि तबाही की तरफ हम जा सकते हैं। हमारे माशी हालात इस वक्त इस काबिल नहीं है कि हम किसी एडवेंचर में हिस्सा लें। ईरान वैसे भी आइसोलेटेड है और वेस्ट मौका ढूंढ रहा है कि किसी तरह ईरान के खिलाफ कोई बड़ी कार्रवाई हो। तो ये जो कुछ खित्ते में इस वक्त हो रहा है, ख़ासतौर पे ईरान को ये एक्शन लेने से पहले सोचना चाहिए था कि इसके कॉन्सिक्वेंसेज होंगे। इराक पे हमला करना या सीरिया पे हमला करना एक अलग चीज़ है, लेकिन एक न्यूक्लियर पावर्ड पाकिस्तान की तरफ बुरी निगाह से देखना जो है वो बिल्कुल अलग चीज़ है। और अगर जैसे मैंने शुरू में भी कहा था कि पाकिस्तान अफोर्ड नहीं कर सकता कि अफगानिस्तान, इंडिया या ईरान कोई हमारी तरफ कुछ करे और हम जवाब ना दें, क्योंकि अगर हम जवाब नहीं देंगे तो इसके एक्सटर्नल फैक्टर्स तो जो भी हो, हमारा इंटरनल डायनामिक्स बड़ा ख़राब हो जाना। जहाँ तक प्रॉक्सी वॉर्स का ताल्लुक है, इस वक्त दुनिया में हर जगह प्रॉक्सी वॉर्स चल रही हैं, पाकिस्तान में भी बहुत सारे ग्रुप्स हैं। उसमें आपको जैसे जमील साहब ने जिक्र किया था कि डिफेंस में 80s में आपको याद होगा कि डिफरेंट ग्रुप्स से जो आपस में भी लड़ रहे थे, बाद में हमारे और भी इंडिया ऑपरेटेड ग्रुप्स भी हैं। तो एक ग्राउंड मौजूद है जो अब नई जो ताकत की लड़ाई है वो प्रॉक्सी वॉर्स में हो रही है। तो इसमें हमारे लिए भी बहुत खतरा है, और ईरान का तो ये बिल्कुल कहें सर्वाइवल का वो है। ईरान को इसीलिए समझ में, मैंने शुरू में कहा था ना, नहीं आ रहा कि उन्होंने ये एक्शन क्यों लिया। पाकिस्तान के खिलाफ एक्शन जो है वो ईरान के लिए बहुत महंगा साबित होगा, और हमें कोशिश करनी चाहिए, और बल्कि अपने दोस्तों को इसमें इन्वॉल्व भी करना चाहिए कि किसी तरह से ये सूरत हाल जो है वो अमन की तरफ जाए। क्योंकि अगर आप गौर से देखें तो पाकिस्तान की जितनी भी फौजी वो हैं, तनसीबात हैं या हमारी फौज है, वो सारी की सारी ईस्टर्न बॉर्डर पे फोकस्ड हैं, और बहुत थोड़ी सी हैं जो अफगान बॉर्डर पे हमने भेजी, वो भी रिसेंट फिनोमेना को 15-20 साल पहले का। ईरानी बॉर्डर पे ना हमारी फौज है, ना हमारी फौज ने वहाँ कहीं मशक की है। इसलिए अगर हमें गलती से भी अपनी फौज वेस्टर्न बॉर्डर पे ले जानी पड़ी, यानी ईरान की तरह जो कोई 900 किलोमीटर से ज़्यादा का बॉर्डर है, तो हमारे लिए बहुत मुश्किलात का सामना, और इसी तरह ईरान के लिए भी बड़ी मुश्किलात का सामना है। तो हम दोनों के लिए बहुत ज़रूरी है कि हम इस वक्त जो खित्ते की सूरत हाल को देखते हुए कि मिडल ईस्ट बहुत गर्म है, 100 दिन से ज़्यादा हो गए, गाज़ा में जंग हो रही है, इराक़ में सूरत हाल बहुत कशीदा है, सीरिया की जंग अभी चल रही है, तो ईरान जो हर तरफ से आइसोलेटेड है, उसके लिए भी ये बिल्कुल मुनासिब मौका नहीं है कि वो किसी एडवेंचर का हिस्सा ले, और पाकिस्तान के लिए भी नहीं, क्योंकि अभी अब हमारे इलेक्शन होने वाले हैं, हमारी माशी हालात भी ठीक नहीं, तो हमारे लिए भी बड़ा क्रिटिकल मौका है कि हम किसी तरह अमन में रहें और अपने मुल्क को आगे लेके चलें, और ईरान के लिए भी तकरीबन ऐसा ही है। और जैसे जमील साहब ने कहा और मैंने भी शुरू में कहा, हमारे पास बहुत सारे चैनल्स हैं जिसमें हम लोग आपस में बात कर रहे होते हैं, ईरान और पाकिस्तान। ये समझ में नहीं आया कि ये लोकल एडवेंचर था या ऊपर से लीडरशिप ने अप्रूवल दिया। अगर लीडरशिप ने अप्रूवल दिया तो एक बहुत ही स्ट्रेंज सी बात है, क्योंकि उनके रिसेंट बयानात मैंने जितने फॉलो किए ईरानियन लीडरशिप के, और जैसे मैंने कहा कि मैं खुद भी अक्टूबर के आखिर में ईरान गया था, तो हम पार्लियामेंट के मेहमान थे, हमने उनके यहाँ जाके पार्लियामेंट में बात की, उनके थिंक टैंक से बात की। कहीं ऐसा मुझे नज़र नहीं आया कि इस तरह की कोई फीलिंग हो कि वो पाकिस्तान से कोई बहुत ज़्यादा नाराज़ हैं या उनको कोई शिकायत हैं। लेकिन ये ऑल ऑफ अ सडन जो है ये समझ में नहीं आ रहा।
हो सकता है कोई उनका इंटरनल मसला हो, लेकिन अगर लीडरशिप ने अप्रूवल दिया है इन तीनों जगह अटैक्स का तो ये बहुत स्ट्रेंज है और ये बहुत सीरियस तरफ ले जाएगा। तो हमें ज़रूरत इस बात की है कि हम चीन और दूसरे जो हमारे दोस्त ममालिक हैं, रूस है जिनका इन्फ्लुएंस ईरान पर है, उनसे हम कहें कि बैठ के बातें करें और ये दोनों तरफ की शिकायत को दूर करें। बिल्कुलु हसन हबीब साहब, इनाम शेख हसन हबीब साहब ॻाल्हि कई त छह लोकल एडवेंचर आहे या इंटरनेशनली को प्लान आहे। वेस्टर्न ब्लॉक जी असां अगरि ॻाल्हि कयूं था त छा ईरान खे इहो पैगाम ॾिनो आहे, ईरान खे को ख़तरो आहे? जिन मुल्कनि ते हमला कया विया आहिनि त छा उन्हनि खे का धमकी आहे त उहो पैगाम ॾियनि पिया त वेस्टर्न ब्लॉक में शामिलु थींदव त अञा प्रॉब्लम्स वधंदा? छा का अहिड़ी सूरत हाल आहे या ही लोकल सतह ते का अहिड़ी का हरकत थी आहे? न, मां तव्हांखे ॿ टे फैक्टर्स ॿुधाया न, त जेके पसे पर्दा ॿ टे फैक्टर्स आहिनि, उनमें इंटरनेशनल बि आहे, रीजनल बि आहे, ऐं पाकिस्तान सां हुननि जो जेको बायोलैटरल कुझु एग्रीमेंट्स आहिनि उहे बि उनमें शामिल आहिनि। ऐं जेको अक्रॉस द बॉर्डर ईअं न आहे त रुगो ईरान जा जेके आहिनि पंहिंजो टेररिस्ट ग्रुप्स उहे पाकिस्तान में अचे लिकनि था, इहा बि हक़ीक़त आहे त पाकिस्तान में जेके कार्रवाइयूं कनि था ग्रुप्स उहे बि ख़ुदि ईरानी बलूचिस्तान में वञी पनाह वठनि था। पर सभु मुबसर हिन ते हैरान आहिनि त पाकिस्तान ऐं ईरान जे विच में इहो जेको कॉन्फ्लिक्ट आहे इहो फ़ाइदो कंहिंखे थो ॾिए। यानी ईरान जी जेका हिकिड़ी शेबी कंडीशन में आहे हुनजी इकोनॉमी ऐं हिकिड़ी तबाहाल हुनजी करंसी आहे, उनखे त इहो इन क़िस्म जे एडवेंचर जो को जवाज़ ई नथो थिए। त इहे शयूं उहे हिन जे पाकिस्तान सां डिप्लोमेटिकली रिज़ॉल्व थी सघनि थियूं ऐं उन्हनि जो हल कढी सघिजे थो। पाकिस्तान इकोनॉमिकल हवाले सां ईरान खे घणी सपोर्ट थो ॾिए। ईरान मां तेल हाणे लीगली या इलीगली स्मगल थो थिए, उहो ईरान जे जेको आहे सो इकोनॉमी खे बूस्ट हिकिड़ो सहारो थो ॾिए। ऐं तव्हां जेकॾहिं बलोचिस्तान जे सरहदी इलाइक़नि में कोयटा ताईं तव्हां वेंदो त इहे मार्केटूं ईरानी गुड्स सां भरियूं पियूं। त ईरान जो वॾे पैमाने ते कुझु लीगल कुझु इलीगल पाकिस्तान सां कारोबार आहे। त जेतिरा इंट्रस्ट ईरान जा पाकिस्तान में आहिनि एतिरा इंट्रस्ट पाकिस्तान जा ईरान में कोन्हनि के। त पाकिस्तान खे बि मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे बि इहो सोचणु खपे त को ईरान एॾी वॾी कुवत कान्हे, फ़ौजी कुवत कान्हे। पाकिस्तान दुनिया जी नाई वॾी फ़ौजी कुवत आहे ऐं पाकिस्तान जॾहिं इंडिया जहिड़े हेॾे वॾे मुल्क सां जंहिंजी ख़ुदि चोथों पंजो नंबर हिकिड़ी आर्मी जी कुवत आहे उन सां ई बैलेंस ऑफ पावर में बीठो आहे। त ईरान बैलेंस ऑफ पावर में पाकिस्तान सां हमसरी कोन थो करे जो उनखे एॾो सबक़ सेखारण जी ज़रूरत हुजे ऐं उनजो को वॾो इम्पैक्ट क्रिएट थी सघे। हिन क़िस्म जी सूरत हाल में ॿिन्ही मुल्कनि जे लाइ जीअं तव्हांखे असांजे ॿियनि दोस्तनि बि ॿुधायो त चाइना जेको आहे इनखे तमामु सुठे नमूने टैकल कयो आहे। त ॿई छो जो ॿिन्ही जा चाइना सां सुठा तालुकात आहिनि, त हुनजी फॉरेन मिनिस्ट्री इहो चयो आहे त असां जेको आहे सो कोशिशि कंदासीं त ॿिन्ही जे मुल्कनि जे विच में इहे इन क़िस्म जी एस्केलेशन न थिए ऐं अहिड़े क़िस्म जा कंफ्रंटेशन न थिए। ऐं उन्हनि उमेद ॾेखारी आहे त इहो पॉसिबल आहे जॾहिं त अमेरिका ईरान ते खे इम्प्लीकेट कयो आहे और उनखे ज़िम्मेदार करार ॾिनो आहे त उहो दहशतगर्दी जूं कार्रवायूं चौतरफ़ पंहिंजे बॉर्डर से करे थो। अहिड़ी सूरत हाल में अल्टीमेटली ॾिसजे त जेको नुक़सानु आहे उहो वरी बि मुसलमान मुल्कनि जो आहे। अल्टीमेटली नुक़सानु जेको पैलेस्टीनियन इशू आहे उनखे नुक़सानु थो पहुचे ऐं इन सां अमेरिका या उनजे जेके वेस्टर्न अलाइज़ आहिनि उन्हनि ते को घणो इम्पैक्ट नथो पए। इम्पैक्ट जेको बि पए थो वरी बि असां ॿिन्ही मुल्कनि ते थो पए। त मां सम्झां थो त इहो ॿिन्ही मुल्कनि जे क़यादत खे इन जो नोटिस वठणु खपे ऐं इन ॻाल्हि खे सम्झणु खपे त जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल वधीक ख़राब थी थिए त उन्हनि सां ॿिन्ही मुल्कनि जे जेका नेशनल इंट्रस्ट आहिनि उहे मुतासिर थींदा। जेका इस्लामिक ब्रदरहुड आहे उनखे नुक़सानु पहुचंदो ऐं इवन रीजनल जेकी बैलेंस आहे उनखे ते बि उनजा बुरा असर पवंदा। त
त मां सम्झां थो त को बि जेको ॿिन्ही मुल्कनि जो ख़ैर घुरो हूंदो घण घुरो हूंदो इहो न चाहींदो ऐं इहो दिस इज़ वेरी अनकॉल्ड फॉर ऐं अननेसेसरी एक्शन हो ईरान जो। इन खे मां नथो सम्झां त को बि माण्हू इन खे साराईंदो। जेको प्रॉब्लम आहे जेको असां ऑपरेशन सरमचार कयो आहे या हुननि जेको ऑपरेशन हिननि जे ख़िलाफ़ कयो इहो को हिकु ॾींहं जो मसइलो कोन्हे को। इहो मां तव्हांखे ॿुधायो त गुज़िरियल क्वार्टर सेंचुरी खां 25 सालनि खां तक़रीबन इहो सिलसिलो हले पियो ऐं ॿिन्ही अक्रॉस द बॉर्डर हिकिड़ी इन क़िस्म जूं एक्टिविटीज़ थियनि पियूं ऐं उन ॿिन्ही मुल्कनि जे डिफेंस ऑफिशल्स जा या डिप्लोमेट्स जा केतिरा इजलास थी चुका आहिनि, केतिरी कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स वरिता विया आहिनि। त उहो ई बहितर तरीक़ो आहे त इन खे रिवाइव कयो वञे, डायलॉग खे अॻिते कयो वञे ऐं हिकिड़ो बाहिमी अमन ऐं ताउन जे ज़रिए इन मामले खे ख़तमु कयो वञे। अदरवाइज़ जीअं दोस्त असांजा ॿिया चवनि था त इहो ॿिन्ही मुल्कनि जे लाइ एॾो तबाहकुन साबित थींदो, एॾो ख़तरनाक साबित थींदो जो इहा बाहि विसामी न सघंदी, छाकाणि जो हिन में हिकिड़ो रिलीजियस फैक्टर बि इन्वॉल्व आहे ऐं उहे ॿिन्ही सरहद जे ॿिन्ही पासे ॿिन्ही जा मुल्कनि सां जे मसलकनि सां लाॻापो रखंदड़ माण्हू मौजूदु आहिनि। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ, रिलीजियस फैक्टर बि मौजूदु आहे। जमील अहमद ख़ान साहब, अॼु पाकिस्तान जा जेके हमला थिया आहिनि, BLA जी ॻाल्हि कई वई आहे, BLF जे ठिकाणनि ते हमलनि जी ॻाल्हि कई वई आहे, सरज़मीन इस्तेमालु थियणु इन जूं दाहूं केतिरे वक़्त खां वठी ईरान बि कंदो रहे थो, पाकिस्तान बि कंदो रहे थो। अॼु ही जेके हमला थिया आहिनि, इंटरनेशनली लॉ छा थो चवे सरज़मीनुनि जे हवाले सां त उहे कंहिंजे लाइ इस्तेमालु थियणु केतिरो नुक़सानकार आहे या उन जा कहिड़ा उन जी सज़ाऊं अची सघनि थियूं। ऐं ॿियो इन सां गॾोगॾु सवालु हूंदो तव्हां खां त हीउ मामिलो थियो आहे उन खां पोइ जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि पाकिस्तान जा, उहो कंहिंसां गॾु कीअं बीहंदा? न उहे त पाड़ेसरी मुल्क जेके पहिरियां जेके असां सां न आहिनि उहे ज़ाहिर आहे वञी पोइ ईरान सां बीहंदा। मिसाल तौर ते इंडिया ते शुरू खां वठी ईरान सां ई बीहंदो आहे, ईरान इंडिया सां बीहंदो आहे। पर ईरान खे असांखे इहो बि सोचणु खपे त पहिरियों मुल्क हो जंहिं पाकिस्तान खे तस्लीम कयो, पाकिस्तान सां सफ़ारती तालुकात न कया। ईरान उन्हनि ॿिनि टिनि मुल्कनि मां टर्की ऐं ईरान जेके कश्मीर कास खे अॼु बि सपोर्ट थो करे, हालांकि इंडिया सां उनजो वधीक लाॻापो आहे। ईरान OIC में बि काफ़ी किरदारु पंहिंजो अदा करण जी कोशिशि कंदो आहे, उनखे एतिरी मौक़ो न मिलंदो आहे। त ईरान उन लिहाज़ सां त पंहिंजे करे थो, पर उन जा लाॻापा अफ़गानिस्तान सां असां खां वधीक आहिनि। अफ़गानिस्तान इन वक़्तु काफ़ी कंफर्टेबल थो फील करे ईरान सां। त इंडिया जी ॻाल्हि में तव्हांखे ॿुधाए छॾी, छोकी ईरान खे असां अफ़गानिस्तान खे बि असां हमेशह उनखे चवंदा आया आहियूं त तव्हां पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु न थियणु ॾियो। राह वारा बि हिते तव्हां वटि वेठा आहिनि ऐं उहे बि TTP खे ॿियनि खे हथी था ॾियनि ऐं उहे बि BLA ऐं BLF खे पनाह था ॾियनि उते पंहिंजी सरज़मीन ते। त पर अॼु ताईं असां वञी उते हमिलो न करे आया आहियूं। ईरान खे जो अहिड़ो सिलसिलो को हो त जीअं असां हींअर ज़िक्र कयूं पिया त हू हमिलो करणु उन जेको कयो आहे त उहो ज़ाहिर ख़िलाफ़ वर्ज़ी हिकिड़ी इंटरनेशनल लॉ जी। पर रहियो सुवाल त पनाह ॾे असांजे दहशतगर्दनि खे ईरान पाण वटि या उन्हनि जा के माण्हू जेके इल्ज़ाम हुआ असां ते आहे उहे कंहिं ते अचनि था पिया ऐं उहे उन्हनि खे को सरपरस्ती हासिलु आहे त पोइ उन सूरत में बि इहो मुल्क खे अख़्तियार न आहे त ॿिए मुल्क जी सॉवरनिटी खे वञी उनखे वायलेट करे ऐं ॿिए मुल्क जी सरज़मीन ते वञी हमिलो करे। इंटरनेशनल लॉ जे जीअं मां ॿुधायमि पहिरियों ई चैप्टर जेको आहे, पहिरियों ई आर्टिकल आहे, उन में ज़िक्र आहे ऐं उन सां ई गॾोगॾु इन आर्टिकल 1 जे सब सेक्शन सब आर्टिकल 4 में ॾिनल आहे त इहे मुल्क जेके आहिनि पाण में हिक ॿिए खे धमकी आमेज़ अहिड़ा कलमात न कंदा जेके इंटरनेशनल पीस खे इफेक्ट कनि। अचूं था पिया इहे जेके ग्रुप्स आहिनि ऐं कहिड़ो कंहिंसां बीहंदो, असांखे खपे कि असां कोशिशि ज़ाहिर आहे इंडिया त असां सां न असां हुन सां बीहंदासीं न हू असां सां बीहंदो। अफ़गानिस्तान जिन्हनि जी असां एतिरी ख़िदमत कई, पाण वटि रखी, उन्हनि खे पालियो पोसियोसीं, उहे ई असां खां मुखालफ़त थी विया आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त असां वटि बि
असां में बि का कमी कोताही आहे, असांजी फॉरेन पॉलिसी में बि का कमी कोताही आहे ते असां एतिरो नुक़सानु सठियोसीं अफ़गानिस्तान जे करे, ऐं उनजे बावजूदि असांजे मुखालिफ़ आहिनि ऐं ॿियनि जे उहे फेवर में आहिनि। ईरान जेको असांजे मुक़ाबले में ईरान खे प्रेफरेंस ॾींदा आहिनि उहे, त हीअ त तव्हांजो थियो जवाब ते कहिड़े मुल्क सां बीहंदा। बाक़ी रहियो त अक़वाम मुतहदा जी सिक्योरिटी काउंसिल जो रेज़ोल्यूशन आहे जेको शुरू थियो आहे 1267 खां। 1267 में जेके दहशतगर्द ग्रुप आहिनि, असुल में त उहो आहे हो अलक़ाइदा लाइ, बाद उन खां बाद 2375 या 2373 आहे, उन में उन्हनि ॿियनि ग्रुपनि खे बि उन में शामिलु करे छॾियो। असांखे खपे त असां BLA खे जीअं अञा ताईं उनखे दहशतगर्द ग्रुप सिक्योरिटी काउंसिल डिक्लेयर न कयो आहे त उनखे डिक्लेयर करायूं। ईरान ज़ाहिर आहे जेकी जैशुल अदल आहे उनखे सिक्योरिटी काउंसिल जे रेज़ोल्यूशन मुताबिक़ जाते डिक्लेयर कराए पियो उनखे। बहरहाल असां जैशुल अदल जेके उन ते इल्ज़ाम आहिनि असांखे सफ़ाई ॾियणु खपे। असांखे खपे त असां चऊं ईरान खे त तव्हां भले जॉइंट इन्वेस्टिगेशन में असांखे बि करणु ॾियो ऐं तव्हां बि भले कयो जॉइंट इन्वेस्टिगेशन में। जेको हिकु ॿिए पासे माण्हू वञनि था पिया, पोरस बॉर्डर आहे जे अर्बन ग्रुपनि जी स्मगलिंग थिए थी पई, के माण्हू बि क्रॉस करे था सघनि न, हिकु ॿिए जी धरती ते अची था सघनि। इन जो मतिलबु इहो न आहे त हिकु ॿिए ते माण्हू हमलो शुरू करे छॾंदो, छो जे एतिरी सारी शयूं इलीगल त उअं ई अचनि थियूं, माण्हू बि इलीगली अची था सघनि। बिल्कुलु सही था बिल्कुलु जमील अहमद ख़ान साहब, बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो त इंटरनेशनल लॉ मौजूदु आहे, ख़िते जी सूरत हाल ख़राबु थिए थी त लाज़मी आहे आलमी सूरत हाल अॻे ई ख़राबु आहे। वॾी महिरबानी जमील अहमद ख़ान साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वञो। हसन हबीब साहब, आपकी बहुत शुक्रिया, आपने KTN न्यूज़ को वक़्तु दिया। इनाम शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इंटरनेशनल सूरत हाल ते असांजे माहिरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। ईरान पाकिस्तान जे मथां हमिलो कयो, उन खां पोइ जवाबी हमिलो बि पाकिस्तान तरफ़ां कयो वियो आहे, मुख़्तलिफ़ ठिकाणा उतां जा तबाह कया विया आहिनि। इंटरनेशनल जेकी ॼाण रखनि था माहिर, उहे चई रहिया आहिनि त सॼी दुनिया जी हिन वक़्तु सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। फ़लस्तीन इसराइल जो मामिलो आहे, अमेरिका चीन इन समूरा जेके ख़िते जा जेके वॾा मुल्क आहिनि उन समूरनि जा जेके इंट्रेस्ट आहिनि उनखे अॻियां रखी करे सूरत हाल इंतिहाई ख़राबु थी सघे थी। उनजे करे हाणे ॾिसजे त ईंदड़ वक़्त में दुनिया जा जेके वॾा मुल्क आहिनि, अक़वाम मुतहदा आहे, उहा हिन हवाले सां कहिड़ो किरदारु अदा करे थी, छो जो मुआशी सूरत हाल हिन ख़िते जी उअं ई ख़राबु आहे, हिन मुल्कनि जी मुआशी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। अगरि हिन क़िस्म जूं कार्रवायूं थियनि थियूं त वेतर तमामु वॾा मुंझारा पैदा थी सघनि था। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं, तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।